अस्सलाम वालेकुम दोस्तों। असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे दोस्तनि खे जेको सो असां 7 करोड़ अवाम सिंधी आहे। 7 करोड़ अवाम सिंधी आहे। असांखे अफ़सोस आहे जो असांजो सिंधियुनि जो पाण में ॿधी कान्हे ऐं हींअर इंडिया में बिल्कुलु हुननि पाण में ॿधी करे सोशल मीडिया खे एतिरो कवर कयो आहे जो हींअर इंडिया में अक्सर जेको गुज़र सफ़र ई माना हुननि जो सोशल मीडिया ते आहे, पर असां सिंधियुनि में बिल्कुलु ॿधी कान्हे। ऐं महिरबानी करे सोशल मीडिया खे कवर कयो, ॿधी कयो। कंहिंजो फेसबुक जो पेज आहे, कंहिंजो ट्विटर आहे, कंहिंजो कहिड़ा बि आई डी आहिनि जेके, कंहिंजो यूट्यूब आहे, पर महिरबानी करे उन्हनि ते कंट्रोल कयो ऐं उन्हनि खे सपोर्ट कयो हिक ॿिए खे। ऐं अगरि जे वीडियो कंहिंखे पसंदि न अचे त साउंड बंदि करे पासे में रखी छॾियो त भले वीडियो हले। इहो बि हिकिड़ो सपोर्ट करणु आहे। ऐं अचो त पाण सिंधी बि ॿधी कयूं, रुगो मूंखे सपोर्ट न पर असां बि ॿियनि खे दोस्तनि खे सपोर्ट कंदा आहियूं। असां चऊं था यार असां बि काफ़ी पोइते आहियूं ऐं असां सिंधी पाण में ॿधी कयूं। ऐं जेको सो 7 करोड़ अवाम सिंधी आहे, भला 3 करोड़नि वटि मोबाइल न हुजे, बाक़ी 4 करोड़ त हींअर मोबाइल आहे ई आहे। ऐं उन्हनि में जेको सो 1 करोड़ भला तक़रीबन अमीर तरीन माण्हू हुजनि ऐं उहे कंहिंखे ग़रीब खे सपोर्ट न बि कनि, बाक़ी 3 करोड़ जेको सो बिल्कुलु ग़रीब ई ग़रीब अवाम आहे, उहे भला पाण में ॿधी कनि। ऐं वरी जेको सो असां सां गॾोगॾु बलोच क़ौम जेको बलोचिस्तान जा ऐं उहे बि असां सां लॻभॻि तावन में आहिनि। बलोचिस्तान जा उहे बलोच बि असां सां गॾिजी, जेकॾहिं असां सभई बलोच सिंधी गॾिजी कमु कयूं त असां बि बिल्कुलु पंहिंजो गुज़र सफ़र आसान सां। इहो न सोचो जो कुझु न थींदो, यार कुझु कोन्हे, कुझु न थींदो, व्यूज़ न पिया ठहनि, सब्सक्राइबर न पिया मिलनि, छो इन जे करे न पिया मिलनि त असां में ॿधी कान्हे। जेकॾहिं ॿधी कंदासूं त बिल्कुलु असांजा सब्सक्राइबर बि पूरा ई थी वेंदा ऐं असांजा व्यूज़ बि ठही वेंदा, असांजो ॿधी बि थी वेंदो। इन में को झेड़ो या झगड़ो न आहे जो उन ते ॿधी कयूं, न, हीउ हिकिड़ो सोशल मीडिया आहे। सोशल मीडिया ते पाण ॿधी कयूं, घर वेठे पंहिंजे, किथे निकिरणो बि कोन्हे, किथे वञिणो बि कोन्हे, पंहिंजे घर वेठे ई ॿधी कयूं। महिरबानी करे इहो ॿधी कयो। ऐं पंहिंजा हुक्मरान हींअर अहिड़ा थी विया जो सरकारी नौकिरी जो त आसरो उमेद ई कंहिंखे कोन्हे, इहो बिल्कुलु गारंटी आहे। हुननि जा पंहिंजा ई खीसा न पिया भरजनि, हुननि पंहिंजा खीसा जेके न ॿाहिरि मुल्कनि जा खीसा ठाराए छॾिया हुक्मरान। हींअर कंहिंजा अमरीकी खीसा ऐं कंहिंजा जेको सो यूरोपियन खीसा, कंहिंजा तुर्की खीसा, कंहिंजा जापानी खीसा, हुननि ॿाहिरि मुल्कनि जा खीसा पंहिंजा ठाराए छॾिया। हू ॿाहिरि मुल्कनि जा खीसा पिया भरनि, बाक़ी पाण इहो आसरो ई न कयूं जो पाण खे सरकारी नौकिरी मिले, बिल्कुलु इहो नामुमकिन आहे। बाक़ी सोशल मीडिया खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, मुंहिंजो इहो ई दोस्तनि खे चवणु आहे त सिर्फ़ु मूंखे न पर सभई सिंधी गॾिजी, बराल बलोच सिंधी सभई गॾिजी जेकॾहिं न ॿधी करे असां पंहिंजे चैनलनि खे, पंहिंजे जेको बि आहिनि जिन जो उन्हनि ते कंट्रोल कयूं, उन्हनि खे सपोर्ट कयूं त असांजा बिल्कुलु गुज़र सफ़र आसान सां थी वेंदा। ऐं इंडिया हींअर तमामु असां खां जेको सो वधि खां वधि 100% चढ़ी वियो आहे, बिल्कुलु असां खां वधीक असां 100% पोइते आहियूं। ऐं ईअं न कयो, महिरबानी करे ऐं कुर्ब करे। असां बि पाण त शाइरनि बुज़ुर्गनि कुझु शाइरियूं लिखिया आहिनि, उहे असांजे सिंध धरती ते न पर असांजे सिंधी क़ौम ते हुननि शाइरियूं लिखिया आहिनि त किथे किथे मूं ॾिठा ॾोसीअड़नि जा ॾुख, किथे किथे मूं ॾिठा ॾोसीअड़नि जा ॾुख, कंहिं कंहिं अङण अन कणा भूल सोरी बुख, सिंध न संभरे सुख उलही सिज उभरी वञनि। भले केतिरा ई सिज लही उभरी वञनि पर असां सिंधियुनि में ॿधी कान्हे। असां इते जो इते हूंदासूं, असां खां कुझु बि न थींदो। अॻे डैम ठाहियूं पंजाब में, हींअर हाणे जेको सो कैनाल पिया निकिरनि ऐं उन्हनि में असांखे पीअण जो पाणी बि हिते न मिलंदो। आबादी त ठहियो पर पीअण जो पाणी बि न मिलंदो। ऐं असांखे हींअर जेका इहा बोतल हिते 25 रुपए में मिले थो,
इहो कॾहिं असांखे 200 रुपया में मिलंदो, पर सो पंजाब खां आणींदासूं। हिते असांखे पीअण लाइ पाणी न मिलंदो। बाक़ी जेके कोस्तानी इलाइक़ा हुआ उहे बि लीज़ करे हुकुमराननि ॾेई छॾिया, उहे बि पराया थी विया ऐं उते मारू माण्हू मिसकीन माण्हू जेको सो पंहिंजो माल चारे ॿाहिराड़ी जा गुज़र सफ़र कंदा, उन्हनि जे निड़ीअ ते लत अची वियो। हाणे सभई असां सिंधियुनि जे माना निड़ीअ ते लता, असां किथे बि चुरी कोन था सघूं। बाक़ी जेके बि पैसे वारा हुआ पाकिस्तानी, उहे तव्हां ॾिसो अक्सर काफ़ी जेको ॿाहिरि मुल्कनि में विया आहिनि हलिया, के अॻे विया आहिनि, के हाणे पिया वञनि बेज़ार थी पाकिस्तान मां, ऐं असां ग़रीब मिसकीन बाक़ी वञी रहंदासूं, जेके तड़पी तड़पी ते मच्छी वांगुरु मरी वेंदासूं, कुझु बि न थींदो। महिरबानी करे इहो जेको सो पंहिंजो चैनल ते पंहिंजे सोशल मीडिया खे कवर कयूं ऐं उन्हनि ते जेको सो पाण ॿधी करे कमु कयूं, त इंशाअल्लाह पाण बि पंहिंजो गुज़र सफ़र जहिड़ो थियूं। महिरबानी करे दोस्तो, कुर्ब ज़रूरु लाज़मी आहे।